नंढे हूंदे न मां हिकु सब्जेक्ट में फेल थी वियुमि त मूंखे जाम टेंशन पियो थिए कि अॼु राति जो रोटीअ में पप्पा हथां थपूं पक खाईंदुमि। लेकिन पप्पा जेॾी महिल आया मूंखे चयो, पुट ज़िंदगीअ में केतिरी बि वॾी परेशानी अचई न, टेंशन न खणंदो कर, जेको थींदो आहे सुठे लाइ थींदो आहे। मां ख़ुशि थी वियुमि। सुभाणे सुबुह जेॾी महिल मां बिल्डिंग हेठां लथुमि त मुंहिंजे बिल्डिंग जे साम्हूं हिकु आंटी चिल्लाए पई, बचाओ बचाओ बचाओ। चयोमां, आंटी छा थियो छा थियो छा थियो? आंटी चई, ॿ ॼणा अची मुंहिंजी सोने जी चेन चोरी करे विया। चयोमां, आंटी टेंशन न खणो, जेको थींदो आहे सुठे लाइ थींदो आहे। आंटी जाम जोर सां चमाटाई मूंखे। त हिन दुनिया में सभिनी खे टेंशन आहे, लेकिन कोई अॼुकल्ह कंहिंखे ॿुधाए नथो सघे। छाकाणि त ख़बर, अगरि अॼु तव्हां कंहिंखे ॿुधाईंदव न, साम्हूं वारो डबल ॿुधाईंदो। तव्हां कंहिंखे बि चई छॾियो, यार मथे में सूर थो पए जाम, बसि मथे में सूर थो पए, हिते सॼी बॉडीअ में थो सूर पए, फुल्कनि सां आयोडेक्स थी खाइणी पए असांखे। यार उहो लॻी थो कैंसर वैंसर न थी वियो आहे मूंखे। छा चालू आहे त सॉल्यूशन ई नथो मिले। ऐं तव्हां अगरि यूट्यूब ते सर्च कंदव न टेंशन जे बारे में, त वॾनि मोटिवेशनल स्पीकर्स जो चवणु आहे कि टेंशन तव्हांजी ज़िंदगीअ में ईंदो न आहे, तव्हां उनखे घुराईंदा आहियो। माना हेॾा फालतू वेठा आहियूं असां न, असांजी ज़िंदगीअ में कमकार बचियो थोरी आहे हाणे। हुननि खे लॻे थो असां टेंशन सां कन्वर्सेशन हलंदी आहे असांजी, भाई टेंशन आहे काथे यार, ॿिनि हफ़्तनि खां आयो न, ईअं थोरी थींदो आहे। तुंहिंजे बिना दिवाली बि अधूरी अधूरी पई लॻे यार, थोरो त अच प्लीज़। ऐं जाम माण्हुनि खे न ईअं लॻंदो अथव हर टेंशन जी हिकु ई दवा आहे, दारू। कोई बि कंहिंखे बि चए, यार टेंशन लॻो, हल यार हिकु पैक ताणी चो, हल, अरे रिलैक्स थी न तूं, हिकदमि माइंड फ्री। मां पंहिंजे हिकु अंकल वटि वियुमि, चयोमांसि, अंकल ज़िंदगीअ में जाम टेंशन नथो लॻे? अंकल चए थो, पुट जंहिंजी लाइफ आहे रिस्की, भॻवानु हुन लाइ ठाही आहे विस्की। चयोमांसि, अंकल मां विस्की त पीअंदो न आहियां। पुट ट्राई त करे ॾिस, हिकु दफ़ो ट्राई कई न, पोइ तुंहिंजो टेंशन हिन जो टेंशन। ऐं असां छोकिरनि जी ज़िंदगीअ में सभिनि खां वॾो टेंशन आहे न शादी। असां छोकिरनि जी शादियूं नथियूं थियनि न, जंहिंजी लव मैरिज आहे हुनजी थी वञे, बची था पोइ असां डेड स्टॉक। असांखे कोई खणण लाइ तयारु न आहे। मुंहिंजा घर वारा दहेज ॾियण लाइ तयारु आहिनि, लेकिन कोई वठण लाइ तयारु न आहे। ऐं तव्हां कंहिं बि माइटनि वारनि वटि वेंदव न, चवंदव न शादी कराइणी आहे, चवंदव ॾिसो असां शादी त कराईंदासीं, लेकिन अॼुकल्ह न छोकिरियूं नथियूं मिलनि। चयोमांसि, पोइ छोकिरे सां शादी कराईंदव या न, मतिलबु छा आहे तव्हांजो? मुंहिंजे घर न हिकु मिटनि माइटनि वारी आंटी आई, त उहो सॼो फॉर्म खणी वई। छाकाणि त हिननि लाइ हाणे नॉर्मल ॻाल्हि न रही आहे, हिननि लाइ हिकु केस थी वियो आहे। त हुन आंटीअ चई, अगरि हिन फॉर्म में सभु क्वालिटीज़ तव्हांजे पुट में अथव त असां तव्हांजो केस खणंदासीं, न त असांखे फ़ोन न कंदा कयो। ऐं हुन फॉर्म में ख़बर अथव छा लिखियलु हो? धंधो पंहिंजो अथव? हा पंहिंजो आहे। घरु पंहिंजो अथव? हा पंहिंजो आहे। गाॾी पंहिंजी अथव? हा पंहिंजो आहे। पुटु पंहिंजो अथव? हैं? मुंहिंजी मम्मी चई, न पुट त पढ़ाया त न हूंदा आहिनि, शादी करे हली वेंदो ॿिए घर में। छा चालू आहे? त आंटीअ सॼी वेरिफिकेशन करण खां पोइ मुंहिंजी तारीफ़ करणु शुरू कई। चई, ॾिसो तव्हांजो पुटु मोटो आहे, सनो न आहे। तव्हांजे पुट खे गाॾी आहे, वॾी गाॾी न आहे। तव्हांजे पुट खे धंधो आहे, वॾो धंधो न आहे। तव्हांजे पुट खे घरु आहे, बंगलो न आहे। चयोमांसि, आंटी अगरि हे सभु कुझु हुजे हा मूं वटि, पोइ मां तव्हांखे छो घुरायां? आंटीअ गुस्सो अची वियो। आंटीअ चई, पुट पोइ करणु वञी लव मैरिज, लेकिन मां लिखी थी ॾियां तोसां काई लव मैरिज बि न कंदे। 5 मिंट खां पोइ रियलाइज़ थियो मूंखे, आंटी यार ॻाल्हि त सही थी चए।